नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त चीफ सेक्रेटरी सिंध जी हिदायत तहत ॿिनि ज़िलनि वांगुरु मटियारी ज़िले में बि मंशियात ख़िलाफ़ भरपूर क़दम खणण जो फ़ैसिलो कयो आहे। इन हवाले सां DC ऑफिस मटियारी में डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच जी सदारत हेठि ज़िले जे सभिनी ऑफिसरनि जो अहम इजलास थी गुज़रियो। डिप्टी कमिश्नर मटियारी इजलास में ॿुधायो त 26 जून ते सुबुह जो 9 बजे तालका अस्पताल मटियारी खां प्रेस क्लब ताईं मंशियात ख़िलाफ़ आगाही वाह कढी वेंदी, जॾहिं त बाद में गवर्नमेंट MDM हाई स्कूल में मंशियात ख़िलाफ़ हिकु सेमिनार मुनक़द कयो वेंदो। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर अब्दुल मजीद ज़ाहिरानी, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर इम्तियाज़ काका ऐं ॿियनि ऑफिसरनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी सभिनी ऑफिसरनि खे हिदायत कई त इहे पंहिंजनि इदारनि जी मार्फत मंशियात ख़िलाफ़ मुहिम खे कामयाब कनि। डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच मोटरवे पुलिस जे अमलदारनि ते ज़ोर ॾिनो आहे त नेशनल हाईवे ते ईंदड़ वॾियुनि गाॾियुनि जे ड्राइवरनि जी सख़्ती सां चेकिंग कनि ऐं जेके ड्राइवर मंशियात या ॿिए कंहिं नशे जहिड़ियुनि शयुनि सां गॾु क़ाबू थी वञनि त उन्हनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई करे FIR दर्ज कराई वञे। डिप्टी कमिश्नर मटियारी चयो त मेन स्टेडियम ऐं सोशल मीडिया जे ज़रिए बि मंशियात खे रोकण वारे पैगाम खे आम करे सघिजे थो, छाकाणि त असां पाकिस्तान खे मंशियात खां पाक करणो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।